सिंध विजन टीवी तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फ़नकारो सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ नाज़रीन, हींअर बरसातुनि जी मौसम आहे ऐं सावणी जूं बरसातूं वसनि पियूं। हिन वक़्तु असां जेकॾहिं रेगिस्तानी इलाइक़नि में वेंदासीं जिते जा माण्हू जिन्हनि जो सॼो रोज़गारु हिन बरसातुनि ते आहे, उन्हनि में ख़ुशी जी लहर ॿियनि इलाइक़नि जे बनिस्बत वधीक आहे। थर जा माण्हू जॾहिं बरसातूं वसंदियूं आहिनि त खिवण किरण जो ख़तरो जीअं त बरसातुनि में अक्सर रहंदो आहे। शहरनि में हुनजे बचाव जा, खिवण खां बचाव जा ॿिया बि तरीक़ा आहिनि, या ख़ासि करे शहरनि में जेके बिजली जा पोल आहिनि या टावर आहिनि लोह जा, उहे ई वॾो दिफ़ा कनि था खिवणनि खां शहर जो। पर ॿाराड़ियुनि में खिवण किरण जा वधीक वाक़िया थियनि था। हिन बरसातुनि जी मुंद में थर जो माण्हू जेको अक्सर मालवंद आहे, उहो धनार जेके से मींहं में ॿ ॿार माल खे चारींदा रहंदा आहिनि, त उहे खिवण जे वधीक ख़तरे में हूंदा आहिनि, छो त बरसाति उन्हनि जे मथां वसंदी पई आहे, ज़मीन बि पुसियल हूंदी आहे, उन्हनि जा कपिड़ा बि पुसियल हूंदा आहिनि, त उन्हनि खे खिवण जो वधीक जेको सो ख़तरो आहे। या थर जा जेके घर आहिनि उहे बि कचा चौरा आहिनि कखनि जा, त उहे बि सॼा भिगल हूंदा आहिनि, जंहिंजे करे खिवण जे वधीक नुक़सान जो ख़तरो उन्हनि इलाइक़नि में, रेगिस्तानी इलाइक़नि में वधीक हूंदो आहे। हाणे उतां जा माण्हू खिवण जे बचाव जे लाइ छा कंदा आहिनि, जो धनार जेके हूंदा आहिनि से अक जे कंहिं बि ॿूटे में वञी वेंदा आहिनि, उनजे हेठां उन ॿूटे जे हेठां वेंदा आहिनि अक जे, या जिते अक घणा हूंदा आहिनि उते वञी वेंदा आहिनि, माल खे बि उन पासे कढी वेंदा आहिनि। ऐं घरनि वारा जेके माण्हू आहिनि से छा कंदा आहिनि, जो जॾहिं ॾिसंदा आहिनि त मींहुं अचे पियो ऐं खिवणनि वारो मींहुं अचे पियो, त माण्हू छा कंदा आहिनि, जो अक जूं टारियूं कटे ऐं उहे पंहिंजे घरनि जे छितियुनि जे मथां रखी छॾींदा आहिनि। हुननि माण्हुनि जो इहो चवणु आहे त अक जो वणु हिकिड़ो अहिड़ो वणु आहे जंहिंजे मथां बिजली या खिवण नथी किरे। हाणे असां ॾिसूं त अक जे ॿूटे में उहा कहिड़ी ख़ुशूसियत आहे जंहिं ख़ुशूसियत जे करे अक ते खिवण नथी किरे। अक जी जॾहिं अक जे खीर में जॾहिं असां ॾिसूं था या उनजी लेबॉरेटरी टेस्ट करियूं था, त उन अक जे खीर जी लेबॉरेटरी टेस्ट खां पोइ असांखे जेका रिज़ल्ट मिले थी, त उन खीर में हेठियूं हेठियूं शयूं जेके ज़हरीला जुज़ा आहिनि उहे उन खीर में शामिलु हूंदा आहिनि, जिन में हिकिड़ो त कार्बान जो तमामु वॾो जेको सो मिक़दार हूंदो आहे, उन खां पोइ कैलोट्रोपिन हूंदी आहे, उन खां पोइ कैलोटॉक्सिन हिकिड़ो जुज़ो आहे उहो हूंदो आहे, स्कार्डन हूंदो आहे, नाइट्रोजन हूंदो आहे, सल्फर हूंदो आहे, ऐं कैल्शियम कंपाउंड जा सभु जुज़ा अक जे खीर में मौजूदु हूंदा आहिनि, ऐं कार्बोहाइड्रेट्स अल्कलाइड बि शामिलु हूंदो आहे। त इन्हनि समूरनि ज़हरीलनि मादनि जेके अक जे खीर में शामिलु हूंदा आहिनि, जेका ज़मीन मंझां अक पंहिंजे खुराक में उहे शयूं खणंदो आहे, त अक जे खीर जो, अक जे वण जो जेको रस आहे सो खीर जी शकिल थी वेंदो आहे ऐं उहो इंतिहाई घाटो हूंदो आहे। ऐं इन्हनि जुज़नि जे मिलण जे करे अक जो जेको रस आहे या अक जो जेको खीर आहे उहो अणपसराईंदड़ मादो आहे, यानी जंहिं मंझां बिजली गुज़री नथी सघे। मिसाल तौरु ॿिया जेके वण आहिनि, निम जो वणु आहे, उन ते अक्सर खिवण किरंदी आहे, पर अक जे वण ते खिवण न किरण जो सबबु इहो आहे त हुन में जेको रस मौजूदु आहे उहो रस इंतिहाई घाटो आहे, उन में इहे जुज़ा सभु शामिलु आहिनि, जंहिंजे करे उहो गैर पसराईंदड़ खीर आहे, जंहिंजे करे बिजली जेका सा गुज़री ज़मीन जो अर्थु उन बिजली खे नथो मिले। इन करे अक जे वण ते खिवण न किरंदी आहे या उनजी टारी ते खिवण न किरंदी आहे। ऐं धनार जेके उन्हनि ॿूटनि में वेही पनाह वठंदा आहिनि खिवण खां बचाव जे लाइ, उहे बि महफ़ूज़ रहंदा आहिनि। ऐं माण्हू जेके अक जूं टारियूं वॾे पंहिंजे घरनि जे छितियुनि ते रखंदा आहिनि, त उहे बि महफ़ूज़ थी वेंदा आहिनि। इन जो साइंसी राज़ जेको सो इहो आहे त ख़ुदा करीम जेके बि शयूं ठाहियूं आहिनि, धरती जे माहौल में जेके बि शयूं आहिनि, उन्हनि शयुनि जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कारज आहे।
अक जो वण जेके सवाइ ॿकरी जे ॿियो को बि जानवर न खाईंदो आहे ऐं ज़हरीलो ॿूटो आहे, पर उहो ॿूटो बि हिन फितरत में पंहिंजो किरदारु थो अदा करे, सगारो किरदारु थो अदा करे ऐं माण्हुनि खे हिकु वॾे ख़तरे खां महफ़ूज़ थो रखे। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी अॼोकी मालूमात पसंदि अचे त सिंध VN TV खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। तव्हांजी महिरबानी।